जी नाज़रीन, जीजल न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। बांदी मां ख़बर शामिल कंदा पियालूं। ज़हूर बिरोजी बांदी बरसां ॻोठ साईं बख्श रिंद वासी ज़ख़्मी गुलाम जान रिंद ऐं संदसि भाउ तनवीर रिंद नेशनल प्रेस क्लब बांदी पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाईंदे चयो आहे त मरी बिरादरी काफ़ी टाइम खां असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे आहे ऐं काल मरी बिरादरी जे माण्हुनि ज़मीन जो बनो डराए असांजी ज़मीन ते हथियारनि साण करे कब्ज़ो करण जी कोशिशि कई। असांजे रोकण ते करीम बख्श मरी, मज़हर मरी, इमरान मरी, सिजाद सईद मरी, परवेज़ मरी, ज़हीर मरी ऐं कुझु नामालूम माण्हुनि असां मथां हमिलो करे डंडा कुआड़ियूं हणी मुंहिंजे भाउ तालिब हुसैन राजा खे ज़ख़्मी करे छॾियो आहे ऐं मूंखे कुआड़ियूं ऐं पिस्टल जी गोली हणी पिणु ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। इन वधीक दाईंदे चयो त असां उन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ बांदी थाणे ते NC दाख़िल कराई आहे पर बांदी पुलिस अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आणे सघी आहे। हिननि चयो त असां सां सरासर नाइंसाफ़ी थी रही आहे। असां SSP नवाब शाह, DIG नवाब शाह ऐं DC नवाब शाह ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त असां मथां हमिलो कंदड़ ऐं ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।